अच्छा इन सां गॾो गॾु डॉक्टर साहब हिकु ॿी शइ जंहिंजे बारे में न सिर्फ़ु मां बल्कि असांजा तमामु जेके नाज़रीन आहिनि उहे बि कंसर्न हूंदा आहिनि दैट इज़ त ॾंदनि जी जेका लाइफ आहे when you talk about physical life तो उहा कुछ अलग हुंदी है तांजी physical health जी then your internal health is different ये जॾहिं तव्हां डेंटल हेल्थ जी तरफ़ अचो था उन जो छा हिकु सुठो ऐं हिकु हेल्दी लाइफ स्पेन छा आहे छा ईअं थी सघे थो त को माण्हू को 60-70 जो हुजे जंहिंजी फिज़िकल हेल्थ एतिरी सुठी न हुजे बट डेंटल हेल्थ ॾाढी ज़बरदस्त हुजे या ईअं हुजे या ईअं आहे त तव्हां पंहिंजे 20s में आहियो 30s में आहियो तव्हांजा ॾंद ॾाढा सुठा आहिनि ॾाढा स्ट्रॉन्ग आहिनि बट विथ टाइम उहे ख़राब थी नथा वञनि छा ईअं बि आहे हिन में तव्हांखे सुठी ॻाल्हि ॿुधायां सरप्राइज़िंग त डेंटल हेल्थ जेकी आहे सो it could stay like as new as for a lifetime. Really? Yes. Wow. It depends upon how much you take care of it. अगर तव्हीं इहो सिखी वठो त हुन जो ख़्यालु कीअं करिणो आहे त सॼी ज़िंदगी तव्हांजा दंद तव्हां सां गॾु रहंदा ऐं पंहिंजी बेस्ट कैपेसिटी में रहंदा. लेट्स लर्न टुडे त इनखे सही करिणो कीअं आहे कीअं उनखे हेल्दी करिणो आहे जी हिकिड़ो त ॾिसो हमेशह ब्रशिंग असां कंदा आहियूं पर इहो सोचे करे ब्रश करिणो आहे त छा असां हर दंद खे हर पासे खां साफ़ करे चुका आहियूं या न छा थींदो आहे जो माण्हू ब्रश करण महिल उनजो फोकस ख़तमु थी वेंदो आहे ऐं यूजुअली असां ॾिसंदा आहियूं साम्हूं जा दंद हर कंहिंजा सुठा हूंदा आहिनि पर मोलर्स में कैविटीज़ हूंदी आहे हुनजी वजह इहा आहे जो जेॾीमहिल तव्हीं ब्रश करे रहिया आहियो तव्हांजी अटेंशन ख़तमु थी वई जेॾीमहिल तव्हीं मोलर्स ताईं पहुता ऐं मोलर्स सभ खां वधीक इस्तेमालु थियण वारा दंद आहिनि पर सभ खां घटि साफ़ थियण वारा दंद बि आहिनि तंहिं करे उहे ख़राबु थी वेंदा आहिनि ॿियो त फ्लॉस जो रोज़ इस्तेमालु हुअणु घुरिजे छो जो जीअं मां चयुमि त ब्रश करण महिल इहो सोचो जो दंद हर पासे खां साफ़ थी वियो आहे त हुन में तव्हीं नोट कंदव जो ब्रश जेको आहे सो दंदनि जे विच वारे एरियाज़ में नथो वञी सघे जेको इंटरडेंटल स्पेसिस हूंदियूं आहिनि उन लाइ फ्लॉसिंग आहे अगरि माण्हू रोज़ फ्लॉसिंग करे सुम्हंदो आहे त इनशाला हुनजे वात में को बि फूड पार्टिकल बची कोन रहंदो ऐं जॾहिं फूड पार्टिकल हुते हूंदो कोन तंहिं करे दैट कैन नेवर ट्रांसफर the bacterias and it would never cause a cavity. दंदन जो मेकअप केड़ो होंदो आहे अॼु जो सवाल आहे इहो हॉट टॉपिक आहे जो दंदन जो मेकअप जेको टीथ वाइटनिंग हिकिड़ो असां वटि शुरू थी वियो आहे थोरो हिन दंदन जे मेकअप खे बि थोरो डिस्क्राइब कयो थींदो कीअं आहे ऐं केतिरो कॉस्टली आहे कहिड़ो माण्हू कराए सघे थो बिल्कुलु हिकिड़ो त नॉर्मल प्रैक्टिस में असां पॉलिशिंग कंदा आहियूं स्केलिंग पॉलिशिंग जंहिंजी तक़रीबन हर इंसान खे ज़रूरत पवंदी आहे त तक़रीबन साल में असां सजेस्ट कंदा आहियूं 2 दफ़े तव्हीं करायोसि दैट इज़ अ नॉर्मल प्रोसीजर अच्छा हुन सां अॻियां जेको माण्हू वधीक एस्थेटिकली कंसर्न हूंदो आहे हुन ते असां टीथ वाइटनिंग जो प्रोसीजर कंदा आहियूं दैट एनहांसिस द लुक्स ऑफ कोर्स हुन में फॉर एग्जांपल का ब्राइड्स हूंदियूं आहिनि माण्हू ग्रूम्स हूंदा आहिनि वेडिंग पैकेज माण्हू वठंदा आहिनि हुन में असां नॉर्मल टीथ वाइटनिंग करे छॾींदा आहियूं हुन जे अॻियां जो जेको स्टेप आहे अगरि वधीक को माण्हू फॉर एग्जांपल मीडिया पर्सन्स आहिनि उहे ब्लीचिंग जो हिकिड़ो प्रोसीजर हूंदो आहे हुन में वधीक एनहांस थी वेंदियूं आहिनि शयूं अच्छा कुझु माण्हू चाहींदा आहिनि त भई असांखे परमनेंटली तव्हां अहिड़ी शयूं करे छॾियो जंहिंमें असांजा हॉलीवुड स्माइल वांगुरु असां इहे शयूं असांखे लॻनि पोइ हुन में असां वटि विनियर्स जो प्रोसीजर आहे विनियर्स आर लाइक क्राउन्स बट क्राउन्स वधीक इन्वेसिव हूंदा आहिनि विनियर्स आर लाइक लेयर्स अटैच्ड ऑन द टूथ so usually the front teeth we apply those layers on the front teeth and then it looks like a Hollywood smile भई त तव्हां इहो ॿिनि इयर्स वारो बि प्रोसीजर तव्हांखे अगरि लॉन्ग टर्म हिकु खपे इहा त ॻाल्हि थी वई डिफरेंट प्रोसीजर जंहिंमें तव्हां थ्रू ब्लीचिंग इफेक्ट बि ऐं स्केलिंग त ख़ैर हाणे ॾाढो नॉर्मल थी वियो आहे हिकु नॉर्मल प्रोसीजर आहे देन उहो 2 इयर्स वारो इन्हनि तमामु शयुनि खे अगरि कॉस्ट जे उन बॉक्स में विधो वञे त उहो केतिरो कॉस्टली प्रोसीजर सनी आहे यूजुअली अगरि स्केलिंग पॉलिशिंग जी ॻाल्हि कयो उहा फ्रॉम 10 to 12,000 हूंदी आहे टीथ वाइटनिंग जेकी आहे सो नियरली 20 to 25 में थी वेंदी आहे ब्लीचिंग हुन में तव्हां 30 to 35 करे वठो ऐं विनियर हिकिड़े दंद जो उहो थोरो एक्सपेंसिव प्रोसीजर आहे सिंस इट इज़ सपोज टू लास्ट फॉर लाइफ टाइम त हिकिड़ो विनियर जेको आहे सो तक़रीबन असां 40 to 45,000 फॉर 1 विनियर ओनली अच्छा इट इज़ विनियर मां हुनखे 2 इयर जो प्रोसीजर सम्झो पियो मतिलबु 2 इयर जो प्रोसीजर कीअं माण्हू एतिरो घणो कंदो अच्छा इन सां गॾो गॾु हिकु ॿी शइ डॉक्टर साहिबु जेका असां ॾिठी आहे बिकॉज़ पहिरीं जॾहिं बि तव्हां ॾंदनि जी ॻाल्हि कंदा हो उन्हनि जी मेंटेनेंस जी ॻाल्हि कंदा हो को तव्हांखे को एक्स्ट्रा जो टीथ आहे उनजी तव्हां ॻाल्हि कंदा हो या पंहिंजे टीथ खे स्ट्रेट करण जी ॻाल्हि कंदा हो बैलेंस करण जी ॻाल्हि कंदा हो तॾहिं असांखे डिफरेंट अहिड़े प्रोसीजर्स खां असांखे वञिणो पवंदो हो जेके विज़िबल हूंदा हुआ जंहिंमें असांखे उहो वायर वारो प्रोसीजर बि नज़र ईंदो हो डिफरेंट शयूं बि त उहो ॾाढो हिकु ऑड हिकु इफेक्ट हो जेको असांखे लॻंदो हाणे नज़र अचे पियो त डिफरेंट टेक्नोलॉजीज़ अची वियूं आहिनि डिफरेंट अहिड़ियूं शयूं अची वियूं आहिनि जेके इनविज़िबल आहिनि ऐं हुन सां गॾो गॾु तव्हांजे ॾंदनि खे सही बि करे रहियूं आहिनि जी बिल्कुलु हाणे इनविज़िबल अलाइनर्स अची विया आहिनि पर हिकिड़ो शइ असांखे हिन में मां ज़रूरी सम्झां थो ॿुधाइण त अगरि कंहिंजो को केस जेको आहे सो वधीक कॉम्प्लिकेटेड आहे हुन में असांखे हुनखे वायर्स वारो ई ॾियणु पवंदो
जंहिंजो थोरो लेस कॉम्प्लिकेटेड आहे हुन में असां अलाइनर्स लॻाए सघूं था ऐं यूजुअली माण्हू जेका आहिनि सो एस्थेटिकली कंसर्न हूंदा आहिनि हुन जे बाद में एतिरो घणो प्रॉब्लम्स न हूंदियूं आहिनि त दे कैन ऑप्ट फॉर द अलाइनर्स सही बट somebody who has a lot of complication he has to go for the conventional braces ठीकु आहे